आगाह कयो खे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त सिंध में कंहिं बि अफ़गान पनाहगीर खे न पियो घुरायो वञे। सिंध सां पाणी जे मामले ते वफ़ाक़ पारां नाजाइज़ी कई पई वञे। पाणी जी मुनसिफ़ाणी विर्छ न कई वई त एहतिजाज रिकॉर्ड करायो वेंदो। वाक़े अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे, सिंध में कंहिं बि अफ़गान पनाहगीर खे न पियो घुरायो वञे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त सिंध सां पाणी जे मामले ते वफ़ाक़ पारां नाजाइज़ी कई पई वञे। पाणी जी मुनसिफ़ाणी विर्छ न कई वई त एहतिजाज रिकॉर्ड करायो वेंदो। वॾे वज़ीर जो इहो बि चवणु हो त सिंध पुलिस जूं पघारूं सभिनी सूबनि खां वधीक आहिनि। सूबे में तरक़ियाती कम जारी आहिनि। रानीपुर में PPMNA फज़ल शाह ऐं MPA अहमद रज़ा शाह सां भाउ जे लाॾाण ते उज़र ख़्वाही खां पोइ वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई आहे। वॾे वज़ीर जो चवणु आहे त सिंध में कंहिं बि अफ़गान पनाहगीर खे न पियो घुरायो वञे। बिल्कुलु नाज़रीन, वॾे वज़ीर रानीपुर में PPMNA फज़ल शाह ऐं MPA अहमद रज़ा शाह सां संदन भाउ जे लाॾाण ते उज़र ख़्वाही खां पोइ मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई आहे। वॾे वज़ीर जो चवणु आहे त सिंध में कंहिं बि अफ़गान पनाहगीर खे न पियो घुरायो वञे। सिंध सां पाणी जे मामले ते वफ़ाक़ पारां नाजाइज़ी कई पई वञे। वॾे वज़ीर जो चवणो त सिंध पुलिस जूं पघारूं सभिनी सूबनि खां वधीक आहिनि। सूबे में तरक़ियाती कम बि जारी आहिनि। इन जा तफ़सील वठंदासीं रानीपुर मां अकबर शाहाणी खां। अकबर, छा तफ़सील आहिनि? वॾे वज़ीर जो वधीक छा चवणो? जी नाज़रीन खे असां ॿुधाईंदा आहियूं त सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह जो रानीपुर साहब ऐं PPMPA अहमद रज़ा शाह साहब सां संदसि भाउ रशीद शाह जे लाॾाणे ते गॾु कई। उन बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे वज़ीर चयो त अफ़गान पनाहगीर में सिंध जे सोशल मीडिया पारां हिकिड़ो इशू उथारियो वियो आहे त अफ़गान पनाहगीर जो सिंध में आबाद कयो वेंदो। अहिड़ी का बि ॻाल्हि गौर फिक्र न आहे ऐं सिंध यतीम खानो न आहे ऐं उन में कॾहिं बि असां हाणे बि आबादगार पंहिंजे पनाहगीर आबाद न कंदासीं। छो त गुज़िरियल बि काफ़ी महिमान जेके असां सिंध में रहिया उन्हनि बि सिंधियुनि खे तकलीफ़ूं ॾिनियूं। ॿिए पासे हिन अर्सा ते शोर छंडी ते पिणु चयो त अर्सा जेको मुकमल पाणी ते सिंध खे नज़र रही आहे ज़रात मुकमल आहे। पुलिस जे अपग्रेड जे सवाल ते चयो त सिंध पुलिस खे अपग्रेड करण जी जेकी समरी आहे ते करे रहिया आहियूं। जॾहिं त पुलिस जो मथे आहिनि उन मौक़े ते सूबाई वज़ीर इम्तियाज़ खैर ऐं मुकेश कुमार समेत जेके आहिनि मुख़्तलिफ़ PP अफ़गान साण गॾु हुया। जी मेरी महिरबानी जी अपडेट करण लाइ। सख्त ज्यादती है, सिंध के लोगों के साथ सख्त ज्यादती है। हमने जो वफाकी हुकूमत को CCI में एक केस पड़ा हुआ है जिसमें कहा गया है कि पानी की तकसीम अकॉर्ड के मुताबिक नहीं हो रही है और जो इससे पहले अटॉर्नी जनरल साहब थे उन्होंने उस पर रिपोर्ट भी बनाई है और ये कहा है कि कानून की जो इस वक्त कानून है यानी अकॉर्ड है उसके खिलाफ वर्जी कर रही है। उसके साथ साथ इस वक्त सिंध में शदीद पानी का बहरान है। लोगों के फसलें तैयार उनको पानी नहीं मिल रहा, लोगों को पीने का पानी नहीं मिल रहा। कराची में एक बड़ा बहरान आने जा रहा है। उमरकोट में जो हमारी चोटियारी रिजर्वायर है उसमें पानी नहीं है, वो सारा इलाका पीने के पानी के लिए बचेगा। और उस वक्त जो लोग चश्मा झेलम लिंक कनाल और तोसा पंजत लिंक कनाल बहा रहे हैं, ये सब ज्यादती कर रहे हैं। हमने इसको रेस किया है। मैंने उस पर खुद जो है प्रेस कॉन्फ्रेंस की है। चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी साहब ने इसे रेस किया है। मिनिस्टर जहां खान चोरो साहब इसको रोजाना की बुनियाद पर फेडरल गवर्नमेंट से रेस करें। कुछ उन्होंने एक साथ से दरख्वास्त भी की थी जो कुछ उन्होंने थोड़ी सी मंजूर की कि पानी हमें उधार मैं ये नहीं कहूँगा, ये तो हमारा पुराना पानी है जो इन्होंने रोका हुआ था वो हमें दे रहे हैं, कुछ दे रहे हैं, लेकिन अभी हालात बहुत संगीन है और इसको फॉलोअप कर रहे हैं। हम एक जो है ऑफिशियली हमें कभी नहीं इन्फॉर्म किया गया, ये बात चली थी और हमने उनसे बात की और उनको जो हमारे ये इंश्योर करने के लिए कि यहाँ पे कोई बदअमनी ना हो, यहाँ पे कोई ऐसा ना हो कि बाद में कोई हमें जो जैसे आप कह रहे हैं कि पहले हुआ था और सिंध की पूरे की सूरत हाल खासतौर से कराची शहर की सूरत हाल खराबी से ना हो। और हम बिल्कुल कॉन्टैक्ट में आप सिंध हुकूमत एक रिस्पॉन्सिबल गवर्नमेंट है, वो ये सब चीज़ें देखी करेगी।